Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्करन जो गोठ तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई सिपाही साहब खाली आन कीता साहब पकतो तमास अरे जाला कहीं अगमई पुलिस से बिहार बिठोई पर कलू तू सेठ धनु के मारने छो तो चाहि न मां सेठ धनु के छो मारी मां त सुतली साहब बाकी पुछा गुछा थाने ते कजा से ता वठी वनी अरे मां सेठ साहब के ना है मारण आयो हेडो सारो पिस्तौल कणी आई बाकी मुजी साल करा उन जे कुछ में फायर करन आयो सेठ धनु तू पे कलू जी गाल ता बुध न अरे गाल के छदे मुके कोली लगी हुई थी इने के बाहर कटरा पापा मुझे सिपाही हाथ कट कलू मां न हाथ न कट पकड़ी वन चरी मां फास गया सिपाही साहब खाली आन कीता हुकुम कर साहब है गीले हली वॾा मां मंडो माण्हू आहियां हिनखे कीअं गीला वॾा पिस्टोल मत में पोइ बाहूं थो बनायां ठीक है हला दो वॾा हले हिकिड़ो मां नंढड़ो अर्ज़ु कयां वात में सालन सर न थोड़ा छो तो हरू भरू पाड़े वारनि जी रिंग हराम करी नाटक सवेर खां बिल्ले वारी जूह विझो ठई पेट में सूर वजंदे आ लखन करोड़ जा केस ताल कयूं चाह बन लहणो सुतली साहब मूंखे कसम आ तुंहिंजे हिन सुरकनि जो मां सेठ धनुअ खे क़ुरान मिठड़े जो कसम आ कोन मारण आयो न बाकी पिस्तौल खणी कुकड़ कोहण ले निकते ये न बा इहो पिस्तौल मां टोनी खे मारण लाइ खयो हुउमि अरे टोनीअ खे मारी या धनुअ खे मारी कंहिंखे बि मारी खून त खून आहे न उहो त आहे सुतली साहब पर इज़त सां जीअं मुंहिंजी न्याणी जे तलाक जे त पोइ मां पिस्तौल खणी छो मारियांसि हा इहा ॻाल्हि बि तुंहिंजी सही आहे पर सेठ धनुअ सां ॻाल्हाए तुंहिंजो मसइलो हल था करायूं जेसीं ताईं भला सेठ धनुअ सां ॻाल्हायो तेतर तव्हां लालूअ खे त इतला ॾियो न त मां तव्हां वटि केरु धा हल ईअं था कयूं सिपाही साहब खाली आहिनि कीता हुकुम कर साहब कंहिंखे माण्हू आहे कंहिंखे दसणो आहे खीसा पाणी भरिजींदा तूं हीअं कर वारो कर वञी लालूअ खे इतला पहुचा त कल्लू हुनजो सोरो असां वटि केरु था ओके साहब हे मंडो वेंदो त शाम थी वेंदी मां बीठे मरी वेंदुसि फोन में बैलेंस अथई बैलेंस में मूंखे भाई तूं ऑफिसर छाजो थियो हुई इंतज़ार कर पाणी लालू अची पुत्री साहब सुठो कई जो मूंखे ॿधी आहे न त इहो टोनी मुंहिंजे हथां मरी वञे अॼु साहब जे ॾाढो भई हेराती सुतली साहब जो मूंखां खून थी पिया हो त मूंखे 46 साल फांसी जी सज़ा पकी अचे हा जो मूंखे फांसी न अचे हा सुतली साहब तूं सोच कर ओ मूंखे 100 साल त सज़ा अचे हा अरे जंगल में साहब नहीं आ अबा थला थंबरा थकजी पिया हूं तो थोड़ो खाएगा जो पे हेराती अस्सलाम वालेकुम वालेकुम सुतली साहब वालेकुम सलाम सेठ साहब खुश हो बाबा मां कल्लूअ जी ज़मानत लाइ हाज़िर थियो हाणे हिनखे छॾियो लजो छो से साहब लजो छो थाने में बकरियूं ॿधंदा छा अरे बुढ़ल बोरा लजो न कल्लूअ खे छॾियो सेठ साहब असां असल में तव्हांजे इंतज़ार में हुआसीं कुझु कानूनी फॉर्मेलिटी पूरी करे तव्हां कल्लू खे वठी वञो सेठ साहब हिननि खे चयो इहो मूंखे पंहिंजो पिस्तौल वापसि कनि सेठ साहब पिस्तौल बग़ैर लाइसेंस जे आहे ऐं कल्लूअ ते पको केस ठही सघे पर फ़िलहालु उहो पिस्तौल असां केस में दर्ज न आहे कयो अबा सुतली साहब जे रिपोर्ट में पिस्तौल लिखियो ई न अथई त मूं ग़रीब कल्लूअ खे वापसि ॾिए न अबा राति जो हिन पिस्तौल सां मच्छर मारींदो आहियां पिस्टोल सां मच्छर ऐं कल्लू इहो वरी कीअं बाबा हिन पिस्तौल में जुलेबी ॿारे मथनि खां रखंदो आहियां कुझु जुलेबी जे दुहे में मरी वेंदा आहिनि कुझु मच्छर वरी मुंहिंजे छापरनि में फासी पवंदा आहिनि सेठ साहब हिते सही कयो कल्लूअ खे पिस्तौल समेत वठी वञो हा खोड़ सयूं खोड़
महिरबानी सुतली साहब। महिरबानी शाजी लखन करोड़ जा केस हल कयूं न चाहवान पाणी न बीड़ी न सिगरेट मां यहाँ थनू धोबी अहिड़ी हणंदो मां गोभी जो घर बत कोन ईंदो। मां सम्झी विया राति सिपाहियुनि समेत तव्हांजी मुंहिंजे ओताक ते महिमानी बेमानी जुती निपटी कयो बाबा साहब बेमाना साहब यो कयो तरीको ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।